शहदाद कोट में 20 ॾींहं अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल शिया अॻवान जे पुट ते कातलाणे हमले जे इल्ज़ाम हेठि शहरीन हिकु जवाबदार खे सोको करे पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार जे कब्ज़े मां बिना लाइसेंस जे पिस्तौल हथ करण जी दावा कई आहे। रेशम घिटी में 20 ॾींहं अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल शिया अॻवान हाजी शफ़क़त अली हाड़ो जे पुट एहसान हाड़ो ते कातलाणे हमले जे इल्ज़ाम में शहरीन जवाबदार अब्दुल हक मस्तोई खे सोगो करे पुलिस हवाले कयो। पुलिस जवाबदार जे कब्ज़े मां बिना लाइसेंस जो पिस्तौल हथ करण जी दावा कई आहे ऐं जवाबदार खे लॉकअप हवाले कयो वियो आहे। होॾां पुलिस एहसान हाड़ो जी फरियाद ते जवाबदार अब्दुल हक मस्तोई समेत 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे, जॾहिं त पुलिस बि जवाबदार ख़िलाफ़ गैर क़ानूनी हथियार रखण 13D जो धार केस दाख़िल कयो आहे। ॿिए पासे फरियादी एहसान हाड़ो जो चवणु आहे त जवाबदार मथस हमलो करे क़त्ल करणु चाहियो थे, जंहिं दौरान शहरीन सोगो करे पुलिस हवाले कयो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई थियणु घुरिजे।